नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त रूस ऐं पाकिस्तान जी मैशियत में बहितर आणण लाइ वधीक किरदार अदा करण जो फ़ैसिलो करे वरितो। हिन सिलसिले में हिकु वफ़द जल्द इस्लामाबाद जो दौरो कंदो। बाख़बर ज़राइन मूजिब रूसी फेडरेशन जे वापारी वज़ारत डिफेंस मिंट्रो जे सरबराह में हिकु वफ़द जल्द पाकिस्तान ईंदो। ॿिन्ही मुल्कनि जे विच में वापार, साइंस ऐं टेक्नोलॉजी ऑपरेशन ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रियन इकनॉमिक अफेयर डिवीज़न जे मूजिब रूस क़ौमी एयरलाइन ते PIA जे ख़ुसूसी सुपरजीत 100 मुसाफ़िर जहाज़ जी आछ कंदो। इहे जहाज़ लीज़ ते मिली सघनि था। त माज़ी में रूस पाकिस्तान स्टील मिल जे हवाले सां 3 ऑप्शन जी आछ कई हुई, जिन में हिक जी रियासत मिल्कियती कंपनियुनि जे 2 ते मुआदो तहत हिन जी तरदीद कंदी ऐं पोइ हिन खे पाकिस्तान जे हवाले कयो वेंदो। रूस पाकिस्तान जी स्टील मिल जी नई सर तइमीर में केतिरा ई भेरा मदद जी आछ ज़ाहिर कई हुई त जीअं हिन खे मुआशी तौर ते बहितर बणाए वञे। हू पाकिस्तान जी तवनाई शोबे में किरदार अदा करे रहियो आहे। रूस कोयटा खां ताफ्तान ताईं रेलवे ट्रैक बि तइमीर करणु चाहे थो। यादि रहे त हिन खां अॻु रूस पाकिस्तान जी तरक़ी में पंहिंजो किरदार अदा कयो वियो। पाकिस्तान स्टील मिल, OGDC, गुड्डू, मुज़फ़रगढ़ पावर प्लांट्स ऐं मीनार पाकिस्तान जी तइमीर बि रूस कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।